बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुबह साण धरती सां गॾु सोराब सूमर तव्हां साम्हूं हाज़िर आहे। नाज़रीन, धरती टीवी जे हिन मॉर्निंग शो में जीअं तव्हांखे ख़बर आहे, सूमर खां वठी जुमे ताईं असां वटि मुख़्तलिफ़ महिमान ईंदा आहिनि जिन सां ॻाल्हि ॿोल थींदी आहे। अॼु बि असां वटि तमामु ख़ूबसूरत महिमान आयल आहिनि ऐं सुठियूं सुठियूं उन्हनि सां ॻाल्हियूं बि थींदियूं, उन्हनि जा गीत बि ॿुधंदासीं उन्हनि खां। सभ खां पहिरियां जेका असांजी महिमान आहे, ॾाढी सुठी अदी साजिदा जतोई, जेका रेडियो पाकिस्तान सां सलाहियल आहे। गुज़िरियल 27 सालनि खां वठी कंपेयर आहे रेडियो ते, ऐं उन सां गॾु ई ॾाढो सुठो असांजो नई टही जो उभरंदड़ सिंगर आहे फ़हीम अब्बास सूमरो, शिकारपुर खां स्पेशली कही आयो आहे। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, ऐं तव्हां हारमोनियम समेत आया, इहा वॾी असां ते तव्हां महिरबानी करे छॾी। ऐं हूअं बि हारमोनियम गॾु हुजे सिंगर सां गॾु, बिल्कुलु बिल्कुलु सर, जे न हूंदी आहे त असां वटि फ़क़ीर इनायत बुरड़ो अवेलेबल हूंदो ई हूंदो आहे। हा बिल्कुलु शो में असांजे शो जो हिसो हूंदो आहे, ऐं कीबोर्ड स्टार ॾाढो सुठो। ऐं तव्हां पाण सां गॾु ढोलकार बि वठी आया आहियो। हा छा नालो ॿुधायो हुननि जो? नईम सूमरो साहब। नईम सूमरो। हा बिल्कुलु नईम, इहो बि तव्हां सां गॾु हूंदो आहे। इहो बि असां बिल्कुलु ढोलक ते, हा बिल्कुलु माशाल्लाह ढोलक नवाज़ा नईम सूमरो। अॼु बाक़ाइदे असांजो सेट भरियल भरियल लॻे पियो। अदी साजिदा जतोई तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। माशाल्लाह 27 सालनि खां वठी रेडियो पाकिस्तान कराची सां सलाहियल आहियो तव्हां? न, मां स्टार्ट ख़ैरपुर मिरस खां कई हुई। अच्छा, रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर में। जी 94 मुंहिंजो बि स्टार्ट उते ई आहे रेडियो पाकिस्तान माशाल्लाह। ख़ैरपुर मां रेडियो जी सदाकारी कंदा हुआसीं असां, ड्रामा जेके थींदा आहिनि रेडियो जी। रेडियो ख़ैरपुर तमामु बहितरीनु आर्टिस्ट ॾिना आहिनि जी टीवी इंडस्ट्री खे। तव्हांजी यानी करियर जो स्टार्ट जेको आहे उहो रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर? जी ख़ैरपुर खां 1994 सां। अच्छा, 94 खां। जी उते स्टार्ट में ई तव्हां कंपेयरिंग कंदा हुयो? हा माशाल्लाह, उते हुया सीनियर असांजा प्रोड्यूसर मुख़्तियार मलिक साहब जन। जी जी, मुख़्तियार मलिक साहब। इतफ़ाक़ थी वियो, स्कूल टूर हुयो त पोइ सर्जन चयो त तव्हां कंदव कमु रेडियो ते, त मां चयुमि जी सर कंदासीं। अच्छा अच्छा, उतां शुरूआत कई? जी जी जी। उन खां पोइ जॾहिं कराची आयो त पोइ हिते कराची में बि रेडियो? हा माशाल्लाह, कराची पोइ जॉइन कई। कराची खे 18 साल थी विया आहिनि। 13 साल हिते तव्हां विच में थोरो गैप ॾिनो। अच्छा जी। रेडियो पाकिस्तान कराची ते बि हिते तव्हां मुख़्तलिफ़ प्रोग्राम जी होस्टिंग? अॼु मां लाइव कंदी आहियां ड्रामा। अच्छा हाँ जी, ज़बरदस्त। फ़हीम अब्बास सूमरो साहब, शिकारपुर खां तव्हांजो ताल्लुक़ आहे? जी जी बिल्कुलु बिल्कुलु माशाल्लाह। ऐं हिते कराचीअ में जेको आहे सो फंक्शन वग़ैरह करणु ईंदा हुआ, एल्बम वग़ैरह करणु आया? हा बिल्कुलु ईंदा आहियूं कराची में। अच्छा, बिल्कुलु प्रोग्रामनि जे हवाले सां या एल्बम जे हवाले सां ईंदा रहंदा। एल्बम तक़रीबन केतिरा आयल आहिनि तव्हांजा? तक़रीबन हाणे मुंहिंजो 6वीं एल्बम जेको ईद उल अज़हा ते ईंदो, 6वीं एल्बम। हिन ईद ते अचे पियो? हा बिल्कुलु बिल्कुलु। 26 25 एल्बम अॻु में अची चुका आहिनि? हा बिल्कुलु बिल्कुलु माशाल्लाह। केतिरो अर्सो थियो आहे तव्हांखे? तक़रीबन असांखे 11 साल खनि थी विया आहिनि फील्ड में। 11 सालनि में माशाल्लाह 25 एल्बम अची विया आहिनि। माशाल्लाह, तव्हांजी दुआऊं आहिनि, वॾनि जी दुआऊं आहिनि, दोस्तनि जो साथ आहे। तव्हांजी महिनत आहे पंहिंजी। बिल्कुलु बिल्कुलु। उस्ताद केरु तव्हांजो साईं सिंगिंग में? उस्ताद असांजो बिल्कुलु, असांजो उस्ताद हिन फोत थी वियो आहे, सचे ॾिनो नालो हूंदो हुनजो। उस्ताद सचे ॾिनो? हा सचे ॾिनो। शिकारपुर सां ई तालुक़ हुननि? उनजी पुलिस में ड्यूटी हूंदी हुई पंहिंजी, उन तालुका जेको हुयो थर जे इलाइक़े सां हुयो, उनजी ड्यूटी शिकारपुर में हूंदी। अच्छा अच्छा। पोइ उते वरी असांजो मामो बि हूंदो शाहनवाज़, उहो ई फोत थी विया आहिनि दुनिया मां। उहो उन वरी पोइ असांखे चयो त जेकर सिखी पोइ त बहितर आहे। पोइ वरी महिनत कई आहे, मिड़ई जेको पिरायो आहे वॾनि जी दुआ सां। न न, उहो त ज़ाहिर राग अहिड़ी फील्ड आहे जंहिंमें माण्हू सिखंदो ई रहे थो। बिल्कुलु, इंसानु कोई बि कंप्लीट नथो थी सघे हिन में। बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। माशाल्लाह, ॾाढो सुठो इहो तव्हां ॻायो पिया। ऐं उस्ताद बि तव्हांजो उस्ताद सचे ॾिनो हुयो? हा बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, उन्हनि जो उस्ताद केरु हुयो? उन्हनि जे उस्ताद वरी असां उस्ताद कॾहिं मालूमात कोन कई हुई। पुछाई न? न न, कॾहिं बि सवाल न कयो उस्ताद। बिल्कुलु हा। न हिकिड़ो हूंदो आहे न तसलसल, हिकिड़ो हलंदो ईंदो आहे त हिन जो उस्ताद ही उस्ताद, इहो पूरी ॾाढा उस्ताद चइबो आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु सही सही। वरी उस्ताद खां कॾहिं सवाल कयो ई कोन। अच्छा बिल्कुलु। छो भउ हुयो छा मथां? न न, भउ न हो तर। अच्छा, हूंदो त सही न कोई न कोई? हा बिल्कुलु, उस्ताद जो उस्ताद हूंदो। सही ॻाल्हि। हूअं बि उस्ताद करणु खपे त सुठो आहे, राग जी फील्ड में ख़ासि। बिल्कुलु लाज़मी आहे बिल्कुलु। ऐं अदी साजिदा जतोई तव्हांजो उस्ताद माना असां चई सघूं था मुख़्तियार मलिक साहब जन। जी बिल्कुलु। असांजी बि उस्तादनि में उहो शुमारु थिए पियो। ऐं असां जॾहिं रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते ऑडिशन ॾिनी हुई त साईं मुख़्तियार मलिक साहब बि हुन में हुयो, कमेटी में। बसर बुरड़ो साहब जी। ऐं मरहूम अनवर हकड़ो साहब जेको इंट्रोड्यूस असल में उन्हनि करायो असांखे। मोहम्मद अली बांभण साहब जन। हा, मोहम्मद अली बांभण साहब वॾा सुठा प्रोड्यूसर हुया रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जा। पोइ तव्हां उते सरतिन जा ई प्रोग्राम कंदा हुया या मुख़्तलिफ़? न मुख़्तलिफ़। नई टई उन वक़्तु त ज़ाहिर आहे असां बि नई टई में शामिलु थियूं। जी 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 जी। नई टई जा जेतिरा बि प्रोग्राम हूंदा उहे होस्ट कंदा हुआसीं। ऐं तक़रीबन मुंहिंजो लाइफ में खणी ईअं सम्झो त लाइव इलाही शुरूआति खां वठी मां लाइव कयो आहे। लाइव शो? लाइव ई आहे हिन महिल रेडियो ते? जी। अच्छा, रेडियो जा माना तव्हांखे अनाउंसर चई सघूं था या कंपेयर? मेज़बान। मेज़बान सिंधी में चई सघूं था, मेज़बान। ऐं RJ वरी ॿी शइ थोरो डिफरेंट। हा, रेडियो जॉकी थी विया, उहे जेके उहे थोरो फास्ट ॻाल्हाईंदा आहिनि। जी।
आरजे वरी उहे थी विया, थोरो स्टाइल अलॻि हूंदो स्टाइल अलॻि हूंदो आहे उन्हनि जो। माशाल्लाह ॾाढो सुठो। चई सघिजे थो त रेडियो सां तव्हांखे 27 साल थी विया आहिनि कमु कंदे, जी माइक्रोफोन ते ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे। ऐं इहा बि वॾी ॻाल्हि आहे जो लाइव तव्हां प्रोग्राम कया आहिनि तक़रीबन। तक़रीबन हींअर बि मां लाइव ईंदी आहियां हफ़्ते में 2 ॾींहं सचिन हिते सिंगार रेडियो पाकिस्तान कराची था? जी जी जी। अच्छा, ॾाढो सुठो। टीवी ते तव्हां कॾहिं न आहियो छो? टीवी ते एतिरो मूंखे शौक़ु कोन रहियो टीवी ते अचण जो। टीवी ते बि हेॾा शोज़ थियनि पिया, प्रोग्राम थियनि पिया, हुन में होस्टिंग जे लाइ कॾहिं ऑफर थी? हा थी त सही माशाल्लाह, पर मां कोन सोचे सघियमि त मां एतिरो टाइम ॾेई सघंदमि। घर बि नंढड़ा ॿार बि, त पोइ मूंखे कोन पियो लॻे त मां टाइम ॾेई सघंदमि। न, जॾहिं तव्हां 94 खां वठी रेडियो सां हुयो त उन दौर में त सिर्फ़ु हिकिड़ो ई चैनल हो पीटीवी। पीटीवी पोइ पीटीवी ते कॾहिं चकर लॻो तव्हां? जी, मां मुंहिंजा 2-3 इंटरव्यू थिया 97 में जॾहिं मूंखे बेस्ट अवार्ड मिलियो हुयो खैरपुर में एज़ ए आर्टिस्ट ड्रामा। मुख्तियार मलक साहब जन जो ड्रामो इस्लामाबाद में नशर थियो, त मूंखे हिते पीटीवी में घुरायो हुयऊं। इकबाल साहब जन हूंदा हुया, इकबाल सईद अंसारी साहब। जी जी जी, ॾाढा सुठा उस्ताद आहिनि जी असांजा जी बि। जी। प्रोग्राम हूंदा 9 टई जे हवाले सां ई हूंदा। 9 टई या घणा प्रोग्राम कंदा हुयो? त पोइ उते आई हुयमि मां। अच्छा जी, पर पोइ कंटिन्यू न कयो हुनखे? न पीटीवी खे कंटिन्यू रेडियो सां ई रहियो आहे बसि? बसि रेडियो सां ई। अच्छा अच्छा, ॾाढो सुठो। फ़हीम अब्बास सुमरो साहब, कहिड़े क़िस्म जा तव्हां गाना चवंदा आहियो? माना क्लासिकल, नीम क्लासिकल, या जेका आवाम जी पसंदि हूंदी आहे, जीअं चवंदा आहिनि अॼुकल्ह मार्केट में इहा शइ हले? हा बिल्कुलु, जीअं अॼुकल्ह मार्केट में सर शइ हले थी उहा ई परफॉर्मेंस कयूं था। ऐं बाक़ी कंहिं महफ़िल ते कंहिं प्रोग्राम ते कुझु फरमाइशूं थी वेंदियूं आहिनि त वरी उते पोइ कॾहिं कंहिं अहिड़ी महफ़िल में फरमाइश थी वञे को क्लासिकल सॉन्ग हुजे जेको? हा सर बिल्कुलु, काफ़ी जॻहियुनि ते थींदी आहे। अच्छा, पोइ गज़ल पेश कंदा उन्हनि जे अॻितो, जेको असांजो हाल हूंदो आहे। हाणे कहिड़ो था ॿुधायो असांजे कलाम? हाणे साईं तुराब साईं तव्हांजी नज़र काफ़ी कंदासीं, माशाल्लाह, तमामु बहितरीनु काफ़ी आहे। ऐं वॾी वॾी फ़नकारनि हुनखे परफॉर्मेंस कई आहे, जेको असांजो बि हाल हूंदो तव्हांजी नज़र आहे। इंशाल्लाह ॿुधण खे ज़रूरु पसंदि ईंदो। जी जी, माशाल्लाह। अख फिरी अख फिरी अचे अख में इहो कुठिलन जो कम लाहे दिल लतीफ़ चवे तोणे सिसीअ सूथो चम हाणे निकिरी वञे भले दम तभी अख फिरी अचे अख में हो जीअं मूंखे कुठई सोहणा हो तीअं ॿिया बि कुठा हूंदई हो जीअं मूंखे कुठई सोहणा तीअं ॿिया बि कुठा हूंदई कंहिं फत क्या क़दमनि में तड़पिया ॾठा हूंदई के फत क्या क़दमन में के तड़पिया ॾठा हूंदई जीअं मूंखे कुठई सोहणा तीअं ॿिया बि कुठा हूंदई के फत क्या क़दमन में के तड़पिया ॾठा हूंदई के फत क्या क़दमन में तड़पिया ॾठा हूंदई जीअं मूंखे कुठई सोहणा नाज़ कया हूंदई कई पेर पया हूंदई
महबूब मोहब्बत में, महबूब मोहब्बत में के मारा मुठाऊं गई जीअं मूंखे कुठी वो सोहणा तीअं ॿिया बि कुठाऊं गई के फत क्या कदे मन में के तड़का ॾिठाऊं गई के फत क्या कदे मन में के तड़का ॾिठाऊं गई जीअं मूंखे कुठी सोहणा थियो हूंदे रखी बन सां रहियो हूंदे ओ कंहिंखां धार थियो हूंदे रखी बन सां रहियो हूंदे कंहिंजी दिलि ते तो ॿारिया कंहिंजी दिलि ते तो ॿारिया फिर अब ठाऊं गई जीअं मूंखे कुठी सोहणा तीअं ॿिया बि कुठाऊं गई के फत क्या कदे मन में के तड़पिया ॾिठाऊं गई के फत क्या कदे मन में के तड़पिया ॾिठाऊं गई ओ जीअं मूंखे कुठी सोहणा तमन्ना हूँ कंहिंजूं पूरियूं कयूं हूंदई राब तमन्ना हूँ कंहिंजूं पूरियूं कयूं हूंदई के पर जाया हूंदई के यार रुठा हूंदई के पर जाया हूंदई के यार रुठा हूंदई जीअं मूंखे कुठी सोहणा तीअं ॿिया बि कुठा हूंदई के फत क्या कदे मन में के तड़पिया ॾिठाऊं गई के फत क्या कदे मन में के तड़पिया ॾिठाऊं गई जीअं मूंखे कुठी सोहणा वाह साईं वाह तुराब साईं जी काफ़ी बिल्कुलु साईं तुराब साईं ॾाढी सुठी शाइरी आहे मूंखे लॻे थो त हिन में शाइर जो कासाईअ ॾांहुं इशारो हुयो बिल्कुलु बिल्कुलु जीअं मूंखे कुठई सोना हा ईअं ॿिया बि कुठा हूंदई हा बिल्कुलु के फतकिया कदमनि में के तड़पिया ॾिठा हूंदई बिल्कुलु सौ सुधो कासाई ॾे इशारो आहे हूअं बि ईद वेझो अचे थी अॼुकल्ह त हर ॿकर जे दिलि जी आवाज़ हूंदो इहो कलाप काफ़ी ॾाढी सुठी आहे ऐं जेकॾहिं हुन तरफ़ खणी वञिजे जमालियात ॾे ऐं इश्किया साइड ॾे त बिल्कुलु माण्हू के अहिड़ा बि हूंदा आहिनि जिन नज़रूं माना कातिल हूंदियूं आहिनि चवंदा आहिनि बिल्कुलु बिल्कुलु सही कोई छॾींदियूं आहिनि नज़रूं ॾिसण सां बिल्कुलु माशा तव्हांजी नज़र बि ॾाढी तेज़ आहे सफ़ा मारियो था ॾिसो था वेठा ताईं हा साईं फ़कीरनाथ बुरो साहिबु तव्हां हाणे नथो ॾिसे तव्हांखे कहिड़ी ख़बर ॾिसे त मूं ॾे थो हा न साईं ॾिसे मूंखे त मूंखे ख़बर आहे त मां कीअं बर्दाश्त कयां थो वेठो बिल्कुलु बिल्कुलु लाइव कॉल बि हूंदी आहिनि असांजे शो में लाइव कॉल्स बि वठंदा आहियूं त हाणे ॾिसूं था केरु असां सां गॾु जी अस्सलाम वालेकुम जी साईं केरु आहे असां सां गॾु किथां साईं
शिकारपुर खां साईं, शिकारपुर खां साईं असांजो फनकार बि वेठो आहे हेॾां फ़हीम अब्बास सुमरो। जी जी माशाल्लाह विया माशाल्लाह सुठो आहे, वेठो हुजे न साईं। अदो विया गानो विया गानो VIP गानो ॿुधाए न साईं। टीवी जो आवाज़ त घटि कयो साईं मेमण साहब। टीवी जो आवाज़ बंदि करे छॾियो सफ़ा। ॾिसो लाइन कटिजी वई न, टीवी जो आवाज़ घटि न कंदव त। अदी साजदा जेतो ई तव्हां बि लाइव प्रोग्राम कंदा आहियो रेडियो ते, उते को लाइव कॉल्स वठंदा आहियो, को सिलसिलो आहे? वठंदा आहियूं, पर हींअर थोरो सख़्ती आहे। अच्छा। छो जो लाइव में अव्हांखे ख़बर हूंदी आहे कॾहिं कॾहिं असां त संभली वेंदासीं, पर कॾहिं कॾहिं लिसनर जेको आहिनि सो कंट्रोल में न हूंदा आहिनि, त पोइ अलाए छा छा ॻाल्हाईंदा। जी इन करे वॾो मसइलो थी वेंदो आहे। ऐं वरी मथां हुजे रेडियो पाकिस्तान, जी वफ़ाक़ी इदारो आहे, त हुन में थोरो वॾो एहतियात- मसइलो थी वेंदो आहे। एहतियात थोरी लाज़िम ॻाल्हि बि हुन में नोट थींदी आहे। ऐं हींअर ईअं आहे त ड्यूटी रूम में मैसेजिस वग़ैरह अची वेंदा आहिनि लाइव ई, ऐं उहे जेको असां प्रोग्राम में शेयर कंदा आहियूं। माशाल्लाह। को दौर हूंदो हो जॾहिं ख़त ईंदा हुया रेडियो ते, कार्ड ईंदा हुया, बिल्कुलु पोस्ट कार्ड ईंदा जी, हुया, फरमाइशी, जी, हुन में प्रोग्राम बि हूंदा हुया जंहिंमें फरमाइश कंदा हुया माण्हू गाननि जी। पोइ कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो हुयो जो फरमाइश एतिरी वधी वेंदी जो समूरा ख़त शामिल न थी सघंदा हुया, हुन मां चूंड करणी पवंदी त ही ख़त ही नाला ईअं हूंदो आहे। ऐं हींअर असां जेको क्विज़ प्रोग्राम कंदा आहियूं उन में ईअं हूंदो आहे त पढ़ो ऐं पिरायो, उन में पोइ हिकिड़ा विनर हूंदा आहिनि जेके टई सही जवाबु ॾींदा आहिनि। ऐं इतफ़ाक़ इहो आहे त तव्हां वटि जेकॾहिं 100-200 माण्हू ई सही जवाबु ॾिनो आहे त उन मां पोइ कंहिं हिक खे विनर करणु, पोइ ईअं थींदो आहे त उन्हनि ई जेके लिसनर्स आहिनि उन्हनि खे कॉल कई वेंदी आहे, उहे को नंबर ॿुधाईंदा आहिनि त ही नंबर तव्हां अॼु कढो, त पोइ उहे विनर। तव्हां वटि लिसनर हूंदा आहिनि, असां वटि रिव्यूअर हूंदा आहिनि टीवी ते, त व्यूअर लाइव कॉल बि कंदा आहिनि। लाइव कॉल ते हिन वक़्तु ॾिसूं था असां गॾु केरु आहे। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। जी सर, केरु आहे असां गॾु? सर मुनीर सुमर थो ॻाल्हायां फ्रॉम शिकारपुर। शिकारपुर खां ॿी कॉल अचो, मुनीर सुमरो। जी साईं, छा चवणु चाहींदा? सर छार आहे सर, थोरा भाभी खिलऊं पिया, तबियत सही आहे? बिल्कुलु साईं, मां तव्हांखे ICU में दाख़िल थो लॻां। न सर हाल अहवाल त पुछा करणु लाज़मी आहे सर। अलाए मुंहिंजे आवाज़ में तव्हांखे लॻंदो हूंदो त बीमार आहे शायदि। न न बिल्कुलु राइट न ड्रिप लॻी पई आहे का साइड खां मूंखे हेॾे? न न हला रहियो सर। तबियत सही आहे तॾहिं वेठा आहियूं न साईं। तव्हां ॿुधायो तव्हांजी तबियत कीअं आहे? सही आहे, तव्हां बिल्कुलु ख़ुशि आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह सर, बहितर आहे। जी मुनीर सुमरो साहब, तव्हांजे ई शहर जो शिकारपुर जो असां फनकार वेठो आहे, ऐं तव्हां बि सुमरो आहियो, मां बि सुमरो आहियां, फनकार बि सुमरो आहे। जी जी सर जी। छा चवणु चाहींदा? सर असां इहो चवणु चाहींदासीं हिकिड़ो सुठो को कलाम थी वञे। कहिड़ो कलाम साईं? साईं जी पसंदि जो थी वञे, जेको बि साईं जी पसंदि जो हुजे। माना साईं जी पंहिंजी पसंदि जो थी वञे? जी सर। तव्हांखे कोई पसंदि न आहे कलाम? न साईं जी पसंदि जो, साईं बि सुम्हरो आहे, तव्हां बि सुम्हरो आहे, असां बि सुम्हरा आहियूं, ॻाल्हि साॻी आहे। सुठी ॻाल्हि आहे, पर काई पसंदि त हूंदो न तव्हांजो, कोई कलाम कोई गीत? न पसंदि आहे खोड़ ई, बसि साईं दिलि जी पसंदि जो जेको पसंदीदा हुजे उहो ॿुधाए सर। साईं हाणे साईं खे त सभु गाना पसंदि हूंदा, हुननि जा गाना जेके बि चवे थो, तव्हांजी पसंदि ॾिसंदा न, तव्हांजी पसंदि खे नज़र में रखंदे ॾिसो न तव्हांजी टेस्ट कीअं आहे, ज़ोक कीअं आहे तव्हांजो। न उहो सर असां तकरीबन जेको आहे न सॉन्ग घटि ॿुधंदा आहियूं सफ़ा। सॉन्ग घटि ॿुधंदा आहियो? जी जी। सॉन्ग ॾिसंदा आहियो भला? हा हा। हुन में छा ॾिसंदा आहियो? हींअर बि तव्हांखे लाइव ॾिसूं था। हींअर त शो ॾिसो था न असां प्रोग्राम। जी जी। जॾहिं सॉन्ग ॾिसंदा आहियो कोई, त हुन में छा ॾिसंदा आहियो? शाइरी ॾिसंदा आहियूं सर। फीमेल मॉडल ॾिसंदा आहियो? शाइरी कहिड़ो आहे, शाइरी कहिड़ी आहे? छोकिरी ॾिसंदा आहियो असल में हुन में? छोकिरी न सर, छोकिरी न सर। कंहिं गाने में छोकिरी न हुजे पोइ छा ॾिसंदा? भले सुठो कलाम हुजे त उहो बि ॿुधंदा आहियूं। पोइ सिर्फ़ु ॿुधंदा आहियो? अच्छा, ॾाढो सुठो। मुनीर सुमरो साहब, शिकारपुर जे कहिड़े इलाइक़े मां तव्हां कॉल कयो, कहिड़े पाड़े मां? सर गामू जे पाड़े में सर। गामू जे पाड़े में, त सदर में वेठो आहे उहो त मुंहिंजो? जी सर सदर में वेठा। तव्हां बि सदर में ई वेठा आहियो? जी जी सर। माशाल्लाह, ॾाढो सुठो ॾाढो सुठो। माना हाणे जेको शिकारपुर जो सदर वारो इलाइक़ो आहे उहो गामूअ जे पाड़े सां मशहूरु थी वियो? हा सर, मशहूरु शख़्सियत आहे असांजे शिकारपुर में आहे। बसि लॾाईंदो गामूअ खे तव्हां बि? ला न कंदो सर। जेका हुन सां हालत थी आहे न, मूंखे ॿुधाईंदो आहे। न न न सर न। त माण्हू ॾाढो माना हुनखे तंग था कनि हुते? न तंग नथा कनि सर, मिड़ई हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेकी शइ मशहूरु थींदी आहे थोरो घणो हुनखे तकलीफ़ बि थींदियूं आहिनि। साईं हाणे गामूअ खे तव्हां शइ था चओ, शइ आहे? हा त असां लाइ त मतिलबु हिते शिकारपुर जी हैसियत आई सम्झो। शिकारपुर जी सुखड़ी आहे उहा बि हिकिड़ी क़िस्म? हा साईं। तव्हांखे पहिरियां ख़बर न हुई त हे शिकारपुर में रहंदो आहे? न न ख़बर हुई सर, शुरू खां ई ख़बर हुई। शुरू खां ई ख़बर हुई? माशाल्लाह, वॾी महिरबानी साईं तव्हां कॉल कई शिकारपुर खां। ऐं मां वरी इहो सम्झमि साईं फ़हीम अब्बास सुमरो साहब,
शिकारपुर खां तव्हांजो कोई माइट आहे उन फ़ोन कई आहे ॾिसी करे त असां माइट आयो आहे हूअं बि सूमरा वरी सभु पाण माइट ई हूंदा आहिनि बिल्कुलु सही ॻाल्हि आहे हिक ॿिए खे माइट ई चवंदा आहिनि हा बिल्कुलु ऐं जॾहिं बि मिलंदा आहिनि चवंदा मां बि सूमरो आहे माइट मां बि सूमरो आहे ॾाढी सुठी ॻाल्हि आहे ऐं अॼु त वरी माशाल्लाह टे सूमरा वेठा नईम सूमरो वेठा होॾां ढोलक ते हेॾां साईं साईं बाबा सूमरो वेठो आहे हेॾां सौराब सूमरो वेठो आहे बिल्कुलु साईं माशाल्लाह सुमरा वेठा हुजनि सही आहे न हा साईं हुन सां वॾो मसइलो थियो हुननि साईं जेको बुरड़ो आयो फनकार हेॾां फ़क़ीर इनायत बुरड़ो वेठो म्यूज़िक ते होॾां सिंगर बि बुरड़ो हुयो हुन शाइरी बि बुरड़े जी ॿुधाई तुलकार बुरड़े साहिब ॿुधाई हुन शायदि न साईं ॿियो हिकिड़ो बुरड़ो शाइर हो ॾाढो सुठो शायदि जानम ज़ुल्फ़कार बुरड़ो बुरड़ो बि सुठो शाइर आहे ॾाढो सुठो लाइव कॉल जे ज़रिए अव्हां बि असांजे हिन प्रोग्राम में शामिलु थी सघो था ऐं काई फरमाइश आहे त उहा बि करे सघो था असांजे फ़नकार खां ऐं जेकॾहिं फ़नकार खे उहो गीत यादि हूंदो तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदो कलाम माशाल्लाह साईं तव्हांखे डायरी नथा ॾिसूं असां हूंदी आहे कापी खणी आया हा बिल्कुलु डायरी सां कमु कई कापी कयो तव्हांजी लिकाए करे हा बिल्कुलु ऐं उहो साम्हूं रखंदा आहिनि न डायरी में हा बिल्कुलु बसि हेॾो आहे हा न सुठो आहे अक्सर वरी यादि न बि अची वञे त माण्हू ॾिसी वठे थो हिन में को हर्ज न आहे मुंहिंजे ख़्याल में बिल्कुलु केतिरा ई असां फ़नकार ठहिया हथ में डायरी खणी करे पढ़ंदा आहिनि बिल्कुलु बिल्कुलु हाणे त वरी जदीद दौर थी वियो आहे मोबाइल में ई हाणे मोबाइल शाइरी में आहे कमु हले थो वाक़ई सही मां पाण मोबाइल में ई शाइरी ॾिसी करे कलाम ॿुधाईंदो आहियां बिल्कुलु बिल्कुलु अदी साजदा माशाल्लाह तव्हां सिंधी में ई कंपेयरिंग कई आहे रेडियो ते या न उर्दू मां प्रोग्राम उर्दू बि कई आहे अव्हांखे यादि हूंदो त सैलाब आयो हुयो सिंध में कुझु साल मूंखे त यादि आहे मां कीअं थो विसारे सघां असां पाण सैलाब जा मुतासिरीन त उन टाइम नशरियात जेको आहे सो थोरी एतिरा मुतासिर थी विया असांजा मारूअड़ा त नशरियात वधी वई असां 4 बजे ताईं रेडियो ते जेको आहे सो वेंदा 2010 में जेका बोर्ड आई महाबोर्ड जेके चऊं ऐं उन में उर्दू सिंधी पोइ उन में असां प्रोग्राम कंदा हुआसीं सुबुह जो 4 थी वेंदा 4 ताईं ऐं उन खां पोइ बि जेको आहे सो चवंदा त अञा घर न वञो हालात बि कुझु अहिड़ा हुया असां चवंदा चाहियूं पिया त असांजे वसीले जेकॾहिं उन्हनि खे थोरी बि ख़ुशी ऐं उहा हालत अहिड़ी हुई जो चवनि पिया त मतिलबु असांखे खटू बि कोन्हनि गे हा असां एतिरो कुझु लुड़ी वियो हा उन जा आलम में बि रेडियो ॿुधंदा हुया माना उन दौर में तव्हां रेडियो ते उर्दू में बि कंपेयरिंग जी उर्दू में बि जी लाइव कॉल आहे असां सां गॾु जी अस्सलाम वालेकुम जी साईं केरु आहे असां सां गॾु तव्हां बि शिकारपुर खां कॉल कई आहे माशा शिकारपुर में बिजली आहे माना प्रोग्राम ॾिसो था अच्छा सोलर लॻल आहे हा सही आहे सोलर ई बसि आख़िरी उमेदु आहे असांजी त बिजली जेका हालत कई आहे माशाल्लाह साईं प्रोग्राम ॾिसो पिया सुबुह साण धरती माशाल्लाह तव्हांजे शहर शिकारपुर जो असां वटि फ़नकार आयल आहे फ़हीम अब्बास सूमरो साहब हा वेठो आहे चओ त उथारे छॾियोसि वेठो आहे सुठी ॻाल्हि आहे न न बिल्कुलु हूअं बि वॾो माण्हू थी वियो लॻे त न साईं लॻे त नथो वॾो माण्हू छा आहे मलिक रियाज़ जो पुटु आहे शमन वॾो माण्हू थी वियो उहो त साईं वॾो माण्हू आहे माशाल्लाह वॾो फ़नकार आहे सिंधी गीतनि जो शहनशाह आहे माशाल्लाह तव्हांखे ख़ुशी थियणु खपे तव्हांखे ख़ुशी थियणु खपे असां समूरे सिंध वासियुनि खे ख़ासि करे शिकारपुर वारनि खे त शमन अली मीराली साहब पूरी दुनिया में नालो रोशन कयो आहे शिकारपुर जो जीअं शिकारपुर जी जेका खटाण आहे उहा मशहूरु आहे पूरी दुनिया में ईअं ई शमन अली मीराली साहब बि मशहूरु आहे पूरे पाकिस्तान में और पूरी दुनिया में हा न साईं ऐं हूअं बि शिकारपुर हूअं बि माशाल्लाह शिकारपुर वॾा वॾा फ़नकार पैदा कया आहिनि जंहिं पूरी दुनिया में नालो रोशन कयो आहे तुफ़ैल ख़ान संजराणी शिकारपुर जो आहे ऐं असांजो साईं वज़ीर अली शाह साहिबु शिकारपुर जो आहे साईं बेदल मसरूर साहिबु शिकारपुर जो आहे वरी जेकॾहिं शाइरी में ॾिसूं था शाइरी में बि वॾा वॾा नाला शेख अयाज़ खां वठी ऐं ग़ुलाम क़ादिर घायल मरहूम कासिर नवाज़ शाह साईं माशाल्लाह केॾा वॾा गोहर गदाई ज़ुल्फ़कार मंगी साहब वहीद हकड़ो साहब माशाल्लाह शिकारपुर जी अदाकारी में असद कुरैशी साहब भी शिकारपुर जो शायद नौशर फिरोज जो चवंदो न सर असली शिकारपुर जो अच्छा बेसिकली शिकारपुर अदाकारी में भी वॾा वॾा नाला आहिनि साईं जीअं हाणे सवेरे फ़ोन कई दोस्त हिकिड़े त गामूअ जे पाड़े खां पोइ ॻाल्हाए बिल्कुलु 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 साईं वॾी महिरबानी तव्हां शिकारपुर खां कॉल कई असांजो शो ॾिसो पिया ऐं ईअं ॾिसंदा रहो वॾी महिरबानी तव्हां कॉल कई प्रोग्राम में त अदी रेडियो ते मुआवज़ो तमामु घटि आहे इन जी छा वजह आहे मां जॾहिं स्टार्ट कयो उन वक़्तु त 150 रुपयो हुयो फी प्रोग्राम अच्छा हा हींअर बि एतिरे 27 सालनि में त उहो जेको चेक आहे डबल ए कैटेगरी खे जेको मिले थो उहे 715 रुपया आहिनि
डबल ए कैटेगरी, डबल ए कैटेगरी माना आख़िरी कैटेगरी आहे, आख़िरी कैटेगरी आहे। इन खां अलावा जॾहिं ड्रामो कयूं था त उन में सुठी मिड़ई पेमेंट हूंदी उनमें बि आहे। हाणे सुठी मिले थी। बाक़ी असां जंहिं दौर में ड्रामो कंदा हुआसीं 92-93 में रेडियो पाकिस्तान खैरपुर ते, त 80 रुपया मिलंदा 80 रुपया, हा इहा ई आहे। ऐं उहो 80 रुपया खपाए न सघंदा हुआसीं असां। असल में रेडियो जे आर्टिस्टनि लाइ कंहिं बि आवाज़ कोन अॼु ताईं उथारियो आहे, न वरी आर्टिस्टनि पाण ई कुझु कयो आहे। हालांकि चेंज थी वियो दौरु एतिरो, ऐं तव्हां सोचो 94 में जॾहिं 150 हुयो ऐं हाणे 2022 में 700 रुपया आहे, त माना केतिरो रेडियो किथे रहिजी वियो आहे। माना रुपयो साल में वधायो। हा ईअं ई सम्झो हालत इहा आहे। पोइ बि कमु कनि था, तव्हां कमु कयो पिया रेडियो ते, इहा वॾी रेडियो कंहिंजो बि मतिलबु इहो आहे त ज़रियो न आहे, माश ज़रिए मुआशो नथो बणाए सघे माण्हू। न, हिकिड़ो थोरो मुख़्तसिर टाइम ऐं वाबस्तगी आहे। ॿियो रेडियो अव्हांखे लाइफ में थोरो सलीक़ो सेखारे थो, उनजे करे बसि। हा, ॻाल्हाइण जो तरीक़ेकार ऐं ॿोलीअ जो जेको इस्तेमालु आहे, अंदाज़, उहो सेखारियूं था। सिखिया उतां वठिजे, पोइ आहिस्ते आहिस्ते माण्हू अॻिते निकिरे। अॻिते हलियो वञे। हूअं अॼुकल्ह जो दौरु तव्हां छा था सम्झो, जॾहिं सोशल मीडिया जो एॾो फास्ट दौरु अची वियो आहे ऐं हर शइ लाइव थी वई आहे, रेडियो अञा ताईं माण्हू ॿुधनि था? माशाल्लाह ॿुधनि था। तव्हां मूंखे ॿुधायां थी पई, असांजो हिकिड़ो प्रोग्राम आहे, हुन में 150 लिसनर त सिर्फ़ु कार्डनि ते हूंदो आहे। इन खां अलावा जेके ख़ामोश लिसनर चइबा आहिनि उहे अलॻि आहिनि, ऐं 150 उहे अहिड़ा आहिनि जेके मिस न आहिनि कंदा प्रोग्राम। अॼु बि जे चवंदा आहिनि रेडियो केरु ॿुधंदो आहे, लेकिन रेडियो कुझु माण्हुनि जी वाहिद एंटरटेनमेंट आहे अॼु बि। हा, जिते नथी पहुचे, टीवी जा चैनल न आहिनि या इंटरनेट जी सहूलियत न आहे, उते रेडियो माण्हू रेडियो मोबाइल में ई पिन हणी करे हैंड्स फ्री हणी ॿुधनि। अॼुकल्ह अची विया आहिनि मुख़्तलिफ़ चैनल मोबाइल ते बि रेडियो पाकिस्तान जा आहिनि, त उहे ॿुधनि था पिया। ॾाढो सुठो। ऐं रेडियो हूअं बि जंग जी हालत में बि बंदि न थींदो, ऐं थींदो बि कोन, छो जो माशाल्लाह रेडियो पाकिस्तान हिकिड़ो नालो आहे, ऐं PTV हुजे या रेडियो पाकिस्तान, इहे कॾहिं बंदि न थींदा। ऐं रेडियो ताईं केतिरा ई फनकार जेके आहिनि उहे उभरिया आहिनि। बिल्कुलु। केतिरा ई जेके प्रोड्यूसर आहिनि उहे बि उन्हनि तरक़ी कई उतां, पोइ वरी टीवी ॾांहुं आया। केतिरा ई जेके सदाकार हुया उहे पोइ अदाकार थी विया टीवी जा। ऐं केतिरा ई सिंगर रेडियो पाकिस्तान मुतारिफ़ कराया, जिन वरी पूरी दुनिया में नालो रोशन कयो। जीअं उस्ताद मोहम्मद जुमन थी वियो, उस्ताद मोहम्मद यूसुफ थी वियो। रेडियो जा स्टार्ट उन्हनि जो उतां माई भागी त माना उन्हनि जो स्टार्ट ई रेडियो खां, हैदराबाद। इन खां अवल बि अगरि ॾिठो वञे त चवनि था त काफ़ी सारा जेके पाकिस्तान जा आर्टिस्ट आहिनि उहे रेडियो तां ई विया आहिनि, स्टार्ट उन्हनि कई हुई। मुस्तफ़ा कुरैशी साहब जन लाइ बि चवंदा आहिनि रेडियो कंदा हुया, मोहम्मद अली साहब जन लाइ बि चवंदा आहिनि रेडियो कंदा हुया। मुस्तफ़ा कुरैशी साहब जी। त रेडियो पाकिस्तान खां अलावा ॿियो तव्हां छा मशग़ूल हुआ, छा कंदा? फ़िलहालु त हिकिड़ो असांजो नंढिड़ो रेस्टोरेंट ओपन कयो आहे। अच्छा, उहो मां हेड कंदी आहियां। ॾाढो सुठो। जी, माना कुकिंग में बि तव्हांजी दिलचस्पी आहे? बिल्कुलु, मां कुकिंग कंदी आहियां। ॾाढो सुठो। न त असां अक्सर ॾिठो आहे जेके रेडियो या टीवी सां वाबस्ता हूंदियूं आहिनि फीमेल्स, उहे कुकिंग खां परे हूंदियूं आहिनि। न मां त ॿुधायां तव्हांखे, माशाल्लाह मां देग बि पचाईंदी आहियां। देग बि पचाईंदी? जी जी। अच्छा, माशाल्लाह, ॾाढो सुठो। ऐं तव्हां सुठो कयो, हिनखे यूटिलाइज़ कयो, रेस्टोरेंट बि खोलियो। जी जी जी। ऐं इहो हुजण बि घुरिजे, ईअं कोई न कोई साइड में बिज़नेस हुजणु खपे। हा, असल में मां चयमि त ख़वातीन खे कुझु न कुझु करणु खपे। ऐं जेकॾहिं अव्हांखे सुठी कुकिंग अचे थी, सुठा आहियो, कुक आहियो, माशाल्लाह ख़ानदान में तव्हां पचाईंदड़ आहियो, त पोइ उनखे न सुठी ॻाल्हि। मां बि पाण सोचां थो बिरयानी रेड़ी हणां किथे कोई इलाइक़े में, हितां खां निकिरी करे। मूं वटि रेड़ी आहे, तव्हां मूंखां वठिजो। हा, मां बि इहो सोचां थो। साईं, तव्हां फ़हीम अब्बास सुमरो साहब सिर्फ़ु सिंगिंग कंदा आहियो, कमकार ॿियो बि आहे? हा सर, सिंगिंग खां अलावा असांजे वालिद साहिब पंहिंजो दुकानु आहे जुमानी हाल ते शिकारपुर, हिनजो असांजो ऑटो साहिब व्हीलनि जो, उते असां पाण वेहंदा आहियूं। ॾाढो सुठो। इहो बि कमकार हुजे साइड में। हीअ सिंगिंग जेको आहे इहो शौक़ु हुजे माना सिर्फ़ु। हा बिल्कुलु। हिनखे ज़रिए मुआश नथा बणाए सघूं असां। थोरी अदाकारी हुजे या सिंगिंग हुजे या जेको बि फील्ड आहे हीअ, हिनखे जस्ट माना एंटरटेनमेंट लाइ हुजे, माण्हू पंहिंजे शौक़ु ख़ातिर शौक़ु पूरो करे हिन ते। ऐं पोइ जेकॾहिं ज़रिए मुआश हिनखे ठाहे थो न, त पोइ वॾा मसइला था थियनि अॻिते। बिल्कुलु। केतिरा ई असांजा शाइर बि ईअं आहिनि जेके सिर्फ़ु पुछंदा आहिनि छा कंदा, सिर्फ़ु शाइरी कंदा आहियूं। बिल्कुलु। उहा शाइरी बि कयो। शाइरी जेका आहे उहा त कुदरती तौर ते आमदनी थींदी आहे, हुनजी दात आहे हिकिड़ी, पर किर्त काई करणु खपे। बिल्कुलु लाज़मी आहे साईं, कमकार दुनिया में ॿियो बि लाज़मी आहे। हा बिल्कुलु। माशाल्लाह। त अदी साजिदा जतोई साहिबा, माशाल्लाह तव्हां रेडियो ते कमु कयो पिया 27 सालनि खां वठी। माइक्रोफोन सां चवंदा आहिनि हिकिड़ो अजीब हुन में कैरिज़मा हूंदी आहे, कशिश हूंदी आहे, हुनखे माण्हू छॾे नथो सघे। कॾहिं मूड थियो तंग थी विया हुजे, बसि हाणे छॾियां थी रेडियो, छॾियो बसि? मूंखे ईअं लॻो न आहे कॾहिं। असल में मुंहिंजी ज़िमेदारी केतिरी बि हुजे, पर जॾहिं मूंखे ख़बर आहे त मुंहिंजो शो आहे
ऐं अरबार ॾींहुं लाइव वञिणो आहे त मां सुबुह न बि सवेरो उथां त उन ॾींहुं मां सुबुह सवेर उथंदी आहियां, हुनजी सॼो कमु वाइंड अप कंदी आहियां तयारी बि कंदा ईंदा आहियो जी, ऐं टाइम ते मां जेको आहे सो पहुची वेंदी आहियां। हालांकि तव्हांखे ख़बर बि हूंदी आहे मुआवज़ो बि घटि थो मिले। हा बिल्कुलु, उन मां उहा ई चयो न त इन जी माश सां त कुझु बि कोन्हे को, रोज़गार सां या रिस्क सां त उते वेंदासीं, वधि में वधि बि सीनियर बि जेको आहे उते मेज़बान 14 प्रोग्राम मंथली करे थो, ज़्यादा से ज़्यादा 21, त एतिरो टाइम मुंहिंजो ख़्यालु आहे त घटि ई माण्हू ॾींदा आहिनि ऐं पेमेंट इलाही घटि आहे। हींअर त ईअं बि थी वियो आहे त पेट्रोल जी सूरत हाल अव्हांखे ख़बर आहे, सो कोई अचण लाइ तयार ई न हूंदो आहे। उन्हनि खे गेस्ट खे बि एग्री कयो वेंदो आहे त बाबा अची वञो, लाइव प्रोग्राम आहे। पहिरियों त ॿुधंदा रेडियो ते केरु, लेकिन उनखे जॾहिं ॿुधाईंदो बाबा रेडियो बि हिकिड़ी ॿुधनि था पिया, रेडियो हुयो ज़बरदस्त मीडियम आहे हा, त पोइ मिड़ई, लेकिन रेडियो मतिलबु हलंदो ई चारम उहो रेडियो जो हाणे हिन वक़्तु उहो न रहियो आहे जेको शुरू में हुयो। शुरू में वॾो हिकिड़ो क्रेज़ हुयो माण्हुनि में बि, ऐं असां त ॾिठोसीं, असांखे ॿुधाईंदा आहिनि दोस्त जेके कंपेयर अनाउंसर, गफ़ूर चांग असां ॾाढो सुठो दोस्त आहे पुराणो, उहो ॿुधाए पियो त कंहिं दौर में साईं माण्हू पंहिंजे रत सां ख़त लिखी लिखंदा हुया। मूंसां हिकिड़ी फैमिली केटी बंदर खां मिलण आई, मल्हा फैमिली हुई, उन जूं माशाल्लाह 5 न्याणियूं हुयूं। उहो 5 न्याणियूं वठी रेडियो स्टेशन जे गेट ते ॿाहिरि बीठो त अॼु साॼो जतो ई सां मिलणो आहे, ॾिसणो आहे। त पोइ मां उहो प्रोग्राम ख़तमु करे ऐं फौरन वियमि त माशाल्लाह सां उहो अजरक खणी आया हुया, मखण हुयो, बिल्कुलु मतिलबु एतिरो आहे, अञा बि मोहबत कनि था पिया। हालांकि रेडियो ते तव्हां कंहिंखे ॾिसी नथा सघो, कंहिंजी पर्सनैलिटी नथा वाज़े नज़र अचे, कीअं हूंदो, छा पातल अथसि। रेडियो पाकिस्तान खैरपुर ते हिकु दफ़ो ईअं बि थियो हुयो, कोसर बुरड़ो साहिबु शाइर बि आहे, ॾाढो सुठो प्रोड्यूसर हुयो, पर हाणे लिसनर खे त ख़बर न आहे न त कोसर बुरड़ो मर्द आहे या माई आहे। पोइ केतिरा ई माण्हू उते पहुची वेंदा गेट ते त असां कोसर खे ॾिसणो आहे। पोइ जॾहिं कोसर बुरड़ो साहिबु निकिरंदो, जी साईं मां आहियां कोसर बुरड़ो, चवंदा साईं न कोसर सां मिलणो आहे जी, चवंदा बाबा कोसर बुरड़ो मां ई आहियां। पोइ इन करे इहो मसइलो थी वियो, नाले सां थोरो मसइलो थी वियो। पोइ आख़िर हुनखे रेडियो ते अचिणो पियो, ॿुधाइणो पियो त बाबा मां कोसर मर्द आहियां, प्रोड्यूसर आहियां प्रोग्राम जो, तव्हां मुंहिंजे चकर में गेट ते अची वेंदा। त फ़हीम अब्बास सुमरो साहिबु माशाल्लाह, तव्हां हाणे कहिड़ो कलाम ॿुधाईंदो असांखे? हाणे तमामु बहितरीनु कलाम तव्हांखे नज़र कयूं था, ऐं तमामु उस्ताद शमन अली मीराली साहिब जो वही धकड़े साहिब जी शाइरी आहे। हा हा, वाह वाह, तमामु ख़ूबसूरत कलाम तव्हां नज़र कयूं था माशाल्लाह। बिस्मिल्लाह। जेका ॻाल्हि मुझे जेका ॻाल्हि मुझे जेका ॻाल्हि मुझे वस में नाहे पिरी सा ॻाल्हि तूं मूंसां छो थो करी तोखे वही त विसारे कीअं विहार इहो मुझे वस में नाहे पिरी घायल तुझी घूर जा वतन बेगाना मोह पछड़े माना कर का पचार परतण जी तोखे विसारण मुझे वस में नाहे मां मजबूर आहियां तोखे विसारण मुझे वस में नाहे मां मजबूर आहियां
मजबूर आया सची तो ॿुधाया मजबूर आया सची तो ॿुधाया तोखे विसारण मुंहिंजे वस में नाहे मां मजबूर आया तोखे विसारण मुंहिंजे वस में नाहे मां मजबूर आया सची थो ॿुधाया मजबूर आया सची थो ॿुधाया तोखे विसारण मुंहिंजे वस में ना हे मां मजबूर आया कई थी बीहर कजाइन विसारण मूंखे वरी तूं चजाइन कर का पचार परचण जी छॾ रुसण वारी रीत ॾाढो मज़ो आहे मोहब्बत मंझि प्रीत जानी तो जी जीत असां हथ ॿधी आहारायो हो अॼु ॻाल्हि कई थी बीहर कजाइन विसारण मूंखे वरी तूं चजाइन तोसां प्यार कयो वा साखो सिर लाहे मां मजबूर आया तोसां प्यार कयो वा साखो सिर लाहे मां मजबूर आया सची थो ॿुधाया मजबूर आया सची थो ॿुधाया तोखे विसारण मुंहिंजे वस में ना हे मां मजबूर आया अल्लाह तो साज देखा वही दिल अड़िया थी पई सुहानी मुल हर घड़िया तो मैं दिल अलाए बिठो यार चाहे मां मजबूर आया तो मैं दिल अलाए बिठो यार चाहे मां मजबूर आया सची थो ॿुधाया मजबूर आया सची थो ॿुधाया तोखे विसारण मुंहिंजे वस में ना हे मां मजबूर आया तोखे विसारण मुंहिंजे वस में ना हे मां मजबूर आया वही तो विसारे तोखे कीअं प्यारा निर्बार क्यों वा तुझे नीह प्यारा हो वही तो विसारे तोखे कीअं प्यारा निर्बार क्यों वा तुझे नीह
हाँ प्यारा तुम्हें दिल अलाए ॾिठो यार छाहे मां मजबूर आया तुम्हें दिल अलाए ॾिठो यार छाहे मां मजबूर आया सची थो ॿुधाया मजबूर आया सची थो ॿुधाया तोखे विसारणो मुझे बस में नाहे मां मजबूर आया तोखे विसारणो मुझे बस में ना हे मां मजबूर जतोई साहिब असां वटि मौजूदु आहे जेका रेडियो पाकिस्तान सां सलाह लाइ गुज़िरियल 26-27 सालनि खां ॾाढी सुठी कंपेयर आहे। अदी साजिदा जतोई अॻे दौर में असां ॾिसंदा जॾहिं असां बि कमु कंदा हुआसीं 90s जे दौर में प्रोड्यूसर जेके हूंदा उहे बाक़ाइदे ट्रेनिंग याफ़्ता हूंदा हुआ ट्रेनिंग थियल हूंदी उन्हनि जी तरबियत याफ़्ता हूंदा हुआ ऐं उहे बि सेखारींदा हुआ रिहर्सल थींदी हुई ऐं उहे ॿुधाईंदा हुआ त हीअ तलफ़ुज़ ईअं न ईअं। हाणे छा था सम्झो उहे प्रोड्यूसर आहिनि हिन वक़्तु रेडियो ते जेके सिखिया बि ॾियनि ॾिसो सीनियर जेतिरा हुया उहे त या रिटायर थी विया या गुज़ारे विया खलील साहब हुया जी जी या जेको आहे सो कोसर साहब जन हुया तक़रीबन जेके आहिनि सो हाणे नई टही आहे साॻी हालत पीटीवी ते बि आहे रेडियो ते बि आहे हाणे त उहो चवंदा आहिनि तव्हां सीनियर आहियो न बसि कयो बसि जेको कयो तव्हां ते एतबार आहे बिल्कुलु तव्हां ग़लति त न कंदव एतिरा साल थिया इहो ई ॻाल्हि आहे त चवंदा आहिनि न बसि तव्हां कयो पर जेकॾहिं तव्हां पुछो त हीअ भला कीअं थींदो ॾिसो ख़ासि जेके टॉपिक हूंदा आहिनि उहे पुछणा पवंदा आहिनि ख़ासि डेज़ हूंदा आहिनि मसइलो इहो थींदो आहे उन्हनि खे ख़बर न हूंदी आहे पोइ चवंदा आहिनि तव्हां केतिरो अर्सो थियो कमु कंदा ख़बर न आहे लेकिन ॾिसो अगरि पोलियो डे हली रहियो आहे त असां हुन में म्यूज़िक डे त कोन एड कंदासीं उहो प्रोड्यूसर जो कमु आहे त ॿुधाइणो आहे त बाबा हिते तव्हांखे हिते हीअ चवणो आहे हिते हीअ आहे जेके हालात आहिनि अगरि उहे हालात थींदा प्रोग्राम में त अदरवाइज़ असां पाण ई प्रोग्राम कंदा आहियूं। अॻे दौर में त अहिड़ा प्रोड्यूसर ॼाणू प्रोड्यूसर हूंदा हुआ जेके म्यूज़िक जे बारे में बि ॼाणींदा हुआ कहिड़ी नोईअ जो प्रोग्राम आहे उन हिसाब सां ॿुधंदा प्रोग्राम पाण वेही लाइव ॿुधंदा हुया बिल्कुलु ॿुधंदा हुया ऐं ॿुधाईंदा बि हुया त हाणे तव्हांखे हीअ चवणो आहे ऐं हीअ ग़लती हितां थी वई आहे हा हा ईअं बि हूंदो हीअ चीज नेक्स्ट टाइम न थिए बिल्कुलु ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त साईं माशाल्लाह फ़हीम अब्बास उमरो साहब मुख़्तलिफ़ महफ़िलियूं बि कंदा हूंदव तव्हां हुते हा माशाल्लाह तमामु खोड़ सारियूं प्रोग्राम तक़रीबन हुते हाणे त शुरू थी विया आहिनि शोज़ कोविड जे करे विच में बंदि थी विया प्रोग्राम शोज़ वग़ैरह कोन पिया थियनि वरी हाणे बि त गर्मी लॻी पई आहे वरी हाणे जेकी बगदादी इलेक्शन इन में जेको कमु कयोसीं इलेक्शन जा गाना बि चयो हा माशाल्लाह गंज उम्मीदवारनि जा उम्मीदवार बिल्कुलु अच्छा पोइ उन में माण्हुनि जो कीअं हुयो रवैयो असां त जंहिंजी हिमायत कंदा माण्हू गारियूं ॾींदा आहिनि असांखे न साईं बिल्कुलु उन्हनि जो ईअं ई रवैयो त असां हिकिड़ा आर्टिस्ट माण्हू असां सभु कंहिं सां मोहबत कंदड़ माण्हू नथा सम्झनि हो था चवनि हिननि शायदि हिमायत कई आहे हिननि जी पैसा वरिता अथऊं ऐं तव्हां जी पार्टी जा माण्हू आहियो पर जॾहिं असां हुनखे चवंदा बाबा असांखे त ॻाल्हाइण जा पैसा मिलिया आहिनि या गानो तव्हां चयो मिसाल ॻाल्हि कंहिं शाइर शाइरी कई उन पंहिंजो मुआवज़ो वरितो फनकार गानो चयो उनजी हिमायत में त इहो त मुआवज़ो थियो हुनजो बिल्कुलु हाणे जीअं कंहिंजी शादी हूंदी आहे शादी जा बि कलाम अॼुकल्ह ठहनि था घोट जे नाले सां ठहनि था पोइ हुन में असां बि अची था वञनि अजिया कंदड़ मिट माइट दोस्त सभिनी जा नाला बि अची था वञनि त इहो हिकिड़ो ट्रेंड हली पियो आहे असांजे माण्हुनि खे अञा ताईं इहा ॻाल्हि सम्झ में न आई आहे ॾिसंदड़नि खे या ॿुधंदड़नि खे त बाबा हीअ हिननि जो कमु आहे बिल्कुलु असां सभु कंहिं जेको असांखे कुर्बु करे चवंदो त उहो ई न हाणे आर्टिस्ट त न्यूट्रल हूंदो आहे न सभिनी जो हूंदो आहे उहो सभिनी पार्टियुनि जो हूंदो आहे हर पार्टी में हुनजा फैन हूंदा आहिनि हर पार्टी में हुनजा परस्तार हूंदा आहिनि हुनखे पसंदि कंदा आहिनि पर पोइ ईअं थींदो आहे अगरि कंहिं पार्टी जो तव्हां गानो चई छॾियो न त ॿी वरी मुखालिफ़ पार्टी आहे उहे चवंदा बसि हिनखे ॿुधणु छॾे ॾे हिनखे न घुरायो पंहिंजे प्रोग्राम में उन्हनि जो माण्हू आहे उन्हनि जो माण्हू कीअं आहे यार उहो फनकार आर्टिस्ट माण्हू आहे हुनखे जितां रोज़ी मिलंदी उते कमु कंदो वञी करे असगर खोसो आहे असांजो ॾाढो सुठो दोस्त आहे कॉमेडियन आहे ज़बरदस्त स्टैंडअप कॉमेडी कंदो आहे उनखे कहिड़े माण्हूअ कंहिं पीपल्स पार्टी जी नौकिरी ॾिनी हुई हाणे साईं उहो को पीटीआई जलसे में हली वियो ज़ारा रोज़ी रोटी करणु वियो त उतां फ़ोन अची वियो हुनखे तूं असांजो माण्हू थी करे पीपल्स पार्टी जो माण्हू आहे तूं वरी पीटीआई जलसे में विया हुन चयो बाबा साईं असांजे खीसे में सभिनी पार्टियुनि जा झंडा पिया हूंदा आहिनि असांखे जेको घुराईंदो उहो झंडो खणी बीह रहंदा आहियूं असां छा कयूं उहो ई न या त पोइ एतिरो ॾियो जो असां घर वेही खाऊं ॿी कंहिं पार्टी में वञण जी ज़रूरत ई न पए असांखे सही ॻाल्हि आहे त ईअं माण्हू खे न करणु खपे ईअं बिल्कुलु सही कॾहिं ईअं थियो कंहिं महफ़िल में वियो कंहिं फंक्शन में बाजो बि तव्हांजो कोई खणी वियो या ख़राबु थी पियो न खणी वियो म्यूज़िशियन बि न पहुता पोइ उते छा मौलूद ॿुधाईंदा माण्हुनि खे न के प्रोग्राम असां कॾहिं अल्हम्दुलिल्लाह अहिड़ो कुझु थियो न आहे या चवंदा आहिनि घरों थाल घुराए वठो हुन ते वॼाए करे ॿुधायो न ईअं न हूंदो आहे जेको प्रोग्राम ॾींदो आहे पंहिंजी शादीअ ते 5 ॾींहं 4 ॾींहं अवल ॿुधाईंदो
पोइ उन खां बाद में वरी असां पाण म्यूज़िशियन जो सॼो बंदोबस्तु कंदा अरेंजमेंट करे वेंदा हो न? हर शइ हर शइ इन केस कॾहिं ईअं थी थो वञे म्यूज़िशियन खे पेट में सूर थो पए, नथो अची सघे कीबोर्ड हा वारो काफ़ी पोइ अहिड़ा हूंदा आहिनि म्यूज़िशियन जा दोस्त जेके आहिनि पोइ चवंदा आहिनि यार हाणे मूंखे कमु थी वियो आहे मां नथो पहुची सघां, पोइ वरी उन्हनि जी इहा महिरबानी आहे त पंहिंजी जॻह ते ॿियो मोकिलींदा ॿियो को अरेंज करे ॾींदा जे वरी न मोकिलींदा बि आहिनि त पोइ वरी हाणे पोइ तव्हां दिलो वॼाए करे कमु कंदा। किथे वरी चवंदा आहिनि हिननि खे बि हथ ॿधणा पवंदा आहिनि, पोइ हुननि खे मिड़े हथ ॿधी कमु कढी वेंदा आहियूं, बाबा हाणे असांजी विरोधी आहे तुंहिंजी विरोधी आहे, हल त प्रोग्राम करे अचूं, पोइ वरी ईअं थी वेंदो आहे। कॾहिं ईअं थियो कंहिं फंक्शन में वियो, शादी जो कोई फंक्शन आहे ऐं हुते एट अ टाइम प्रोग्राम में झेड़ो थी पए, बाबा हे फनकार न ॻाईंदो? न असांजे हवाले सां कॾहिं बि अलहमदिल्ला झेड़ो न थियो आहे, बाक़ी हुनजो पंहिंजे बिरादरी जा जेके जहिड़ा थींदा आहिनि जहिड़ा थींदा आहिनि उहे पिया विढ़ंदा आहिनि, तव्हां राग में लॻा पिया न ईअं उहो विढ़ंदा असां उहे कुर्सियूं खणी हणंदा आहिनि, कनातूं फाटी पवंदियूं आहिनि, तव्हां कलाम ख़तमु न थींदो न असांजो ब्रेक लॻी वेंदो उते ई, न ब्रेक छो अथई, तव्हां पंहिंजे कम सां लॻा पिया न कम था कयो जेके ॿुधंदड़ आहिनि उहे ई जहिड़े महिल न हाणे ईअं थियो बेदल बेकस जो मेलो थियो रोड़ी में, जी जी उते अलाए केॾी ॻाल्हि ते विड़ी पिया, को कंहिं कंहिंजो खीसो कटियो आहे छा थियो, त उते झेड़ो थी पियो, पर सूफ़ी फनकार लॻा पिया पंहिंजी किरत सां, हुननि चयो असां पंहिंजो पैगाम ॾींदासीं जेको आहे, हा बिल्कुलु तव्हां विड़ो मरो भली छा बि थिए। बिल्कुलु ऐं ईअं ई वरी टाइटेनिक फिल्म तव्हां ॾिठी हूंदी, उन में बि ईअं हुयो, म्यूज़िशियन जेके वॼाइनि पिया बीठा बैकग्राउंड म्यूज़िक ॾियनि पिया, जहाज़ ॿुॾे थो अधु टुटी वियो आहे, माण्हू मरनि था किरनि था समुंड में, उहो पंहिंजी किरत सां लॻा पिया आहिनि म्यूज़िशियन, हुननि जो मरणो त हूअं ई आहे त हू ॻाए वॼाए छो न मरूं, सुठी ॻाल्हि आहे माण्हू पंहिंजी किरत सां लॻो पियो हुजे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं न साईं, तव्हां कहिड़े फनकार खे ॿुधंदा आहियो घणो? मां त तमामु काफ़ी फनकारनि खे ॿुधंदो आहियां, ऐं मुंहिंजो जेको पसंदीदा फनकार पसंदीदा फनकार आहे मुंहिंजो उस्ताद शमन अली मीर अली साहिबु आहे। अच्छा, उनखे ख़बर आहे इहा ॻाल्हि? हा उस्ताद शमन सां मुंहिंजियूं बिल्कुलु मुलाक़ातूं थियलु आहिनि, शिकारपुर में बि, हिते धरती टीवीअ ते बि मुंहिंजी मुलाक़ात जे धरतीअ जो उस्ताद शमन रमज़ान में जेको प्रोग्राम कयो, जी जी, धरती माला कई हुई, हा होस्टिंग में, उते बि मां परफॉर्मेंस ॾिनी, उन खां पोइ शिकारपुर में ईंदो आहे त बिल्कुलु उस्ताद 2-3 दफ़ा मुलाक़ातूं थियल आहे। उन्हनि खे घणो ॿुधंदा? बिल्कुलु पंहिंजा कलाम ॿुधंदा आहियो? पंहिंजा ई ॿुधंदा आहियूं साईं कलाम, पोइ वणंदा आहिनि तव्हांखे? हा साईं कीअं पंहिंजी शइ माण्हू ॿुधे, पाण खे पसंदि हिकिड़ी शइ हूंदी आहे, ग़लती बि कढे कई आहे, ख़बर पवंदी आहे त मां हिते थोरो बेसुरो थी वियो आहियां, हिते थोरो हीअं ॻाइणो हुयो, इहा ग़लती महसूसु करण बि वॾी ॻाल्हि आहे। हा सही आहे बिल्कुलु। अदी साजदा जतो ई माशाल्लाह तव्हां कंपेयर आहियो, ग़लती थी वेंदी आहे लाइव में बि कॾहिं, कीअं फेस कंदा आहियो पोइ हुनखे? मूंखे त हाणे अलाह जो करम आहे एतिरो टाइम थी वियो आहे त गुंजाइश कोन्हे का ग़लती, मतिलबु ग़लती मूंखां थी वञे, लेकिन हा इंसानु आहे थी वेंदी आहे, पर उहा अहिड़ी ग़लती न हूंदी आहे जो उनखे कवर न करे सघिजे। उन में वरी इहो बि जॻह हूंदी आहे न थोरी माफ़ कजो, जी जी बिल्कुलु, इहो हीअ ॻाल्हि हीअं न हुई, हीअं हुई, या कॾहिं कंहिंजी ज़ात ग़लति पढ़ी छॾी, कंहिंजो नालो ग़लति, उनजे लाइ ईअं आहे जो अॻु में ई चई छॾिजे त थी सघे थो मां ग़लति खणंदी हुजां। बिल्कुलु ईअं ई पहिरियां माज़रत हूंदी आहे, ऐं पोइ उन खां पोइ जेको सो कंटिन्यू कंदा आहियूं। हींअर माशाल्लाह सिंध हिते ख़ैर कराची में असांजा सिंधी प्रोड्यूसर तमामु बहितरीनु आहिनि, आमना शेख अवां जी मुलाक़ात हूंदी, बिल्कुलु न न न न मुंहिंजो प्रोग्राम कंदी उहा आहे गुज़िरियल 18 सालनि खां। जी जी जी, आमना शेख असांजो ड्रामो बि हिकिड़ो कयो होसीं रेडियो पाकिस्तान कराची ते, उनजी प्रोड्यूसर बि उहा हुई। आमना माशाल्लाह मूंखां पोइ प्रोड्यूसर थी आहे, मां रेडियो ते पहिरियां खां आहियां। हा हो त अञा नंढी उमिरि जी, हा जी यंग आहिनि, ऐं माशाल्लाह सुठो उन्हनि में अञा हाणे ॾिसिजे थो त जुनून आहे कुझु करण जो। याक़त शेख साहब जन थी विया आहिनि, हाणे प्रोग्राम मैनेजर आहिनि, उहे बि ख़ासि करे पंहिंजे जेको सिंधी सेक्शन लाइ इलाही सुठो कमु कंदा आहिनि। हा बिल्कुलु, ऐं कोशिशि कंदा आहिनि ड्रामा थियनि, आर्टिस्ट अचनि, ऐं हिकिड़ी गैदरिंग्स बि थी वञे, ऐं उन्हनि खे चेक बि टाइम ते मिली वञनि। कुझु अहिड़ा आहिनि जेके नथा कनि पिया, चवंदा ठीकु आहे हलो असांखे त पघार मिले थी, हा, लेकिन कुझु असांजा प्रोड्यूसर आहिनि अहिड़ा जेके चाहिनि था त बिल्कुलु रेडियो अञा आबाद रहे, माना जेके ॿिनि लफ़्ज़नि में चइजे त रोज़ी हलाल करे खाइनि। बिल्कुलु ईअं ई आहे, ईअं ई आहे। अच्छा, तव्हांखे राग सां दिलचस्पी आहे का मौसीक़ी? ॿुधण जे ताईं थोरी थोरी। ॻाईंदा न आहियो पाण? न बिल्कुलु न। कॾहिं को झुंगारे? न मां कॾहिं सिर्फ़ु ॿुधंदा आहियो? बिल्कुलु, उहो बि तव्हांखे ख़बर आहे 90 जे दौरु हिकिड़ो बहितरीनु दौरु हुयो 90 वारो, उन में ॾाढा बहितरीनु नगमा ईंदा हुया, सुठी म्यूज़िक ई। हींअर जेका मां नथी चवां त ख़राबु आहे सिंध जी म्यूज़िक या नई टई में, ओतिरो उहो शऊर न आहे जेको मंज़ूर सखीराणी साहिब जन में हुयो, आबदा परवीन साहिबा एॾी वॾी माशाल्लाह, ऐं बरकत अली साहिब जा ॾिसो न हुमेरा चना साहिबा थी वई, मतिलबु उन्हनि जो हिकिड़ो स्टाइल आहे जंहिंखे अॼु बि कॉपी कयो थो वञे पियो। ऐं मंज़ूर सखीराणी साहिब जन खे मुंहिंजो वालिद तमामु घणो ॿुधंदो हुयो, मां काफ़ी नंढी हुअमि, हालांकि मूंखे सम्झ में न ईंदो, पर उनजो हिकिड़ो गीत हुयो सुहिणो सॼणु लॻे थो मूंखे नकाब में, त उतां खां असां नंढड़ा हुयासीं, हालांकि सम्झ में न ईंदो हुयो, पर सुठी लॻंदी उहा शाइरी। इन कलाम ॻाइण ते इरफान समूह खे लाक़ब थी वियो, जेल थी वियो। थोरो असां में शऊर जी थोरी कमी आहे, असां आर्टिस्ट खे अॼु ॾींहं ताईं
उहो दर्जो ई न ॾेई सघियाऊं जेको उन इज़त हू माणे। हुन सां त मसइलो इहो इरफान सां मूं सुञाणींदा हुआसीं, ॾाढो सुठो कंपोज़र आहे। उहो असांजे शो में अची ॿुधाई ॻाल्हि इहा त नंढे हूंदे मां इहो गारो कयां पियो बीठो पंहिंजे कोठीअ खे लेपो ॾियण लाइ, त हुते मां पंहिंजे मुंहं सां कलाम चवां पियो, सोनो सॼणु लॻियो त मूंखे नकाब में, कुदरती भरिसां का छोकिरी गुज़रे पई, उहा बि नकाब में हुई, जी उन जी घर दान ॾिनी, मंगणाणनि जो छोरो आहे, मूंखे ॾिसी गानो थो अचे, सोनो सॼणु लॻियो मूंखे नकाब मूंखे बि अचे। हा हुनखे ख़बर ई न त मुंहिंजे भरिसां छोकिरी गुज़री आहे, उहो पुठीरो बीठो पंहिंजे कम सां लॻो पियो हुयो। हुन घर जी दान ॾिनी, हुन जेको पीउ पुलिस वारो हुयो हुनखे बदिराए छॾे, सॼी राति लाकअप में हुयो, पुत खणी हेॾो होॾो चवराए करे माण्हू ॿिए ॾींहं ते निकिरी आयो। असांजे सिंगर्स वीचारनि खे धाड़ेल बि घणो खणी ईंदा आहिनि राग बाग ॿुधण जे लाइ। थियो न मंज़ूर सखानी मंज़ूर साहब जन सां इहो ई थियो, ताज़ो जिगर जलाल साहब सां थियो, बिल्कुलु काफ़ी फनकार आहिनि। तव्हां सां त ईअं न थियो आहे न। न न अल्हम्दुलिल्लाह अलाह ख़ैर कंदो। तव्हां पाण ई धाड़ल था लॻो ॾिसण में, पाण ई चवंदा हूंदा हिन खणो त मानी बि ॻिची पवंदी आहे। या कॾहिं कॾहिं ईअं को ग्राहक ॿुधण लाइ बि खणी वेंदा आहिनि। जलाल जोगी हिकु दफ़ो खणी आहे, खणी आहे। अलिफ कचे साइड, उहो असां जेके खणी विया हुन खां पुछा मालूमात कजे। साईं जलाल जोगी साहिब खां मां पुछियमि, हुनखे अलिफ कचे खणी आया हेॾे, सिर्फ़ु हुननि जेको प्रोग्राम हुयो फंक्शन हुयो न पंहिंजो, पोइ ताज़ो वॾो धाड़ो हयो हुयो, को पार्टी रखी हुयो हिकिड़ी हुनजी माना कामयाबी ख़ुशीअ में, धाड़ो हणी आया आहिनि, हिकु किनो कमु करे आया आहिनि, हुनजी पार्टी रखी अथऊं, घुरायो जलाल जोगी खे। जलाल जोगी खे तव्हां अखियूं ॿधी करे खणी आया ऐं वञी करे हुते विया रहियूं, चवण हीअ स्टेज अथई, हथ रखियो ईअं बाजे ते, हे बाजो अथई, ॻाए। पोइ हुनखे अखियूं न खोलियऊं सॼे प्रोग्राम में, हुन चयो मां किथे थो वेही ॻायां, इहो त मूंखे ॿुधायो, थोरो अखियूं त खोलियो ख़बर पवनि। पोइ आख़िर हुनजी वरी अखियुनि तां पटी लाथऊं, चयो हाणे ॻाए। हुन ॾिठो त चौधारी माना धाड़ेल वेठा आहिनि, हुन चयो यार मरी वियासीं, बहरहाल हाणे ॻाइणो आहे, पहुची विया आहियूं त पोइ चऊं तूं ॻाए आराम सां, तोखे घोर बि ॾींदासीं, तुंहिंजी जेका पेमेंट उहा बि ॾींदासीं, पहुचाए बि असांजी ख़ुशीअ जो ॾींहुं आहे अॼु, ऐं वरी उते पहुचाए बि ईंदासीं। बिल्कुलु इहे बि थिए थो हालत। बिल्कुलु त माशाल्लाह साईं शाइरी जेका आहे उहा तव्हां कंहिंजी सिलेक्ट कंदा आहियो घणी पंहिंजी एल्बम्स में? पंहिंजे एल्बम में त माशाल्लाह असांजे शिकारपुर जो तमामु नौजवान हिन वक़्तु शाइर आहे, तव्हां शायदि आवाज़ चैनल ते उहो अची बि चुको आहे प्रोग्राम ते, सखावत अली फराज साहब। अच्छा अच्छा, हा बिल्कुलु तमामु उनखे सुठे सुठे फ़नकारनि ॻायो आहे, मुमताज़ मौलाई साहब ॻायो आहे, ऐं शाहिद बबर, काफ़ी फ़नकार, उस्ताद अख्तर अली दायो साहब, काफ़ी फ़नकार माना उन जी शाइरीअ खे पसंदि करनि था। ऐं मुंहिंजो कलाम बि तमामु टिकटॉक ते हिकिड़ो सुठो हलियो उन शाइरीअ में, मुंहिंजो जहिड़ो आहे सिंध जे गदारनि सां भली हिकिड़ो हुजे हज़ारनि सां, तमामु ख़ूबसूरत कलाम मुंहिंजो जीअस सिंध जे हवाले सां हुयो। बिल्कुलु टिकटॉक जी वरी इहा आसानी थी वई आहे, सिंगर मशहूरु थी थो वञे जल्दी, बिल्कुलु हुनजे गाने ते जॾहिं वरी पोइ सुठियूं सुठियूं सुहिणियूं सुहिणियूं छोकिरियूं वीडियो ठाहिनि, बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, हुन में वधीक मशहूरु थी थो वञे। बिल्कुलु माण्हू उन चकर में छोकिरी बि ॾिसनि था, टिकटॉक जी वीडियो बि ऐं गानो बि ॿुधी था वठनि, गानो बि मशहूरु थी थो वञे। बिल्कुलु आहे, बिल्कुलु ईअं न साईं, अॼुकल्ह तव्हांखे घणो था ॾिसनि? हा असांखे त वरी यूट्यूब ते तव्हां घणो था ॾिसनि? घणो इन करे ॾिसनि था जो हाणे वरी ॿाट अंग्रेज़ी कार्टून कोन था ॾिसनि। न न न, तव्हांजो हिकिड़ो फैम आहे उनखे हिकु साइड नथो रखी सघिजे। असां वरी यूट्यूब ते थोरो हर एज जा जेके आहिनि सो माण्हू तव्हांजा फैन आहे, असांजी एज हुजे, असांखां नंढी, इवन मुंहिंजा ॿार तव्हांजा हर व्लॉग पहिरियां खणी ईंदा आहिनि, मम्मा हे ॾिसो नओं आयो अथव। अच्छा, हाणे तव्हां शायदि वियल हुयो जी जी गुज़िरियल हफ़्ते मां मरी वग़ैरह, त मूंखे मुंहिंजे पुट सॼा व्लॉग ॾेखारिया, मम्मा हे हिते बीठा अथव, हिते बीठा अथव। हा, त हर एज जा तव्हांजा फैन आहिनि, ख़ासि करे नंढा ॿार वधीक असांखे पसंदि कनि पिया। सिंध में तव्हां माशाल्लाह तव्हांजी जेका जोड़ी आहे, तव्हां ऐं अलीगुल मला, मतिलबु जीअं कंहिं वक़्त में पाड़ेसरी मुल्क में हिकु जोड़ी हूंदी हुई, उन में कास्ट जी ज़रूरत ई न हूंदी हीरो हीरोइन जी, ऐं उहे हुया कादिर ख़ान ऐं शक्ति कपूर। अव्हां जी जोड़ी माशाल्लाह सिंध में अहिड़ी आहे, सिंध खे फ़ख्रु करणु खपे अव्हां ते। वरी महिरबानी, तव्हांजी आख़िरी ॻाल्हि करे छॾियो, मां प्रोग्राम बंदि करणु दिलि थी चए थी। तमामु बहितरीनु असांजे लाइ सिंध लाइ फिरोने दौर खां कंदा था कॉमेडी, असां फिरोने दरबार में कॉमेडी कई सेवा काजे, फिरोन खिली खिली पेट में सूर पइजी वञे, किरी पियो तख़्त तां। न इहो वाक़ई ॿुधायो, अव्हां में वाक़ई कॾहिं झेड़ो न थियो आहे? न झेड़ो त न थियो आहे कॾहिं बि, जीअं हिकिड़ो अदी तव्हांखे ॿुधायूं त 92 खां वठी गॾु आहियूं, स्टेज ड्रामा खां स्टेज ड्रामा गॾु कंदा हुआसीं पहिरियां, पोइ अलीगुल वरी पीटीवी ते अची वियो 94 95 में, मां वरी उते ई रहिजी वियुमि, छो मूंखे ख़बर ई पीटीवी में अंदरि अचणु कोन ॾींदा, गेट खां ई मोटाए छॾींदा हुआसीं, तव्हां भलो थियो हिन दौर में एॾी हालत हूंदी, जेके एॾो बि सुरीलो फनकार हुजे न, हुनखे चवंदा केरु आहे बा तूं, तोखां वधीक सुरीला असां आहियूं, हालांकि ठुप ख़बर न हूंदी हुनखे मौसीक़ी जी, सही तॾहिं बि हालत हूंदी। त हाणे साईं आख़िरी कुझु लम्हा आहिनि प्रोग्राम जा, असां चाहींदासीं तव्हां को सुठो कलाम ॿुधूं, उनखां पहिरियां आदि साजिदा जतोई चवंदासीं को पैगाम ॾियणु चाहियो अदी सर्दियुनि खे,
छो जो ख़ासि करे असांजो शो वरी अदियूं घणियूं भेनरूं ॾिसंदियूं आहिनि घर में, मर्द त निकिरी वेंदा आहिनि कमकार असां ड्यूटियुनि ते हेॾे होॾे। मां पाण रेडियो पाकिस्तान तां सर्च एंड सिंगार कंदी आहियां, त मैसेज त हाणे वॾा माण्हू ॾींदा आहिनि। असां हिकिड़ो गुज़ारिश ई करे सघूं था त कॾहिं बि पंहिंजो पाण खे कमज़ोर न सम्झनि ऐं उमेद सिर्फ़ु अलाह में बसि। माशाअल्लाह। जॾहिं तव्हां इंसान में उमेदूं रखंदव तव्हांखे ख़ौफ़ बि थींदो, ड्रिज बि हूंदो, ऐं इंसान में उमेद रखणु माना शर्मिंदगी जो बाइस बि बणिजी सघिजे थो। अलाह सां उमेद रखो, अलाह असांखे कॾहिं शर्मिंदा कॾहिं बि मायूस न कंदो, कॾहिं बि ना उमेद न कंदो। इंसान त कॾहिं बि बहानो करे ना उमेद करे सघे थो। इन करे इंसान में छा कंहिं शइ में उमेद न रखिजे बिल्कुलु। हीअ शइ असांखे बचाईंदी। बहितरीनु फ्रेंडशिप हुजे, दोस्ती हुजे, मिट माइटी हुजे, पर जॾहिं अवां उमेद रखणु शुरू कंदव त उहो सभु कुझु हिकु साइड थी वेंदो। वाह वाह, ॾाढी सुठी आख़िरी ॻाल्हि करे छॾी अथई साजिदा जतोई। ऐं आख़िर में साईं असां कलाम ॿुधंदासीं तव्हां खां, त नाज़रीन ते असांजो सुबुह साण धरती प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। आख़िर में असां फ़हीम अब्बास सुमरो साहिब खां कलाम ॿुधंदासीं ऐं पोइ उनखां पोइ तव्हांखे इजाज़त वठंदासीं। इन प्रोग्राम जे दौरान ई एंड स्क्रोल बि हली वेंदो। ज़िंदगी रही त सुभाणे वरी अव्हां सां नवनि महिमाननि सां गॾु मुलाक़ात कंदासीं। तेसि ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। साईं बिस्मिल्लाह। सोहणो आहे तूं सोहणो आहे सोहणो आहे तूं गुल गुलाब ओथ्या घड़िया घड़िया घोर तोता दिलदार आफ्ताब वली महर चवे ओ सोनो हिकु आवणी वयो ओ खिली दिले आहे खणी वयो सोनो हिकु आवणी वयो ओ खिली दिले आहे खणी वयो सोनो हिकु आवणी वयो ओ खिली दिले आहे खणी वयो अखियुनि जो इशारो ॾेई अखियुनि जो इशारो ॾेई अखियुनि जो इशारो ॾेई अखियुनि जो इशारो ॾेई ठाड़ो आहे हू हणी वियो खिली दिले आहे खणी वियो सोनो हिकु आवणी वियो ओ खिली दिले आहे खणी वियो अॻियो अची अहिड़ो बीठो अॻियो अची अहिड़ो बीठो अॻियो अची अहिड़ो बीठो अॻियो अची अहिड़ो बीठो आ गुस्सो छॾियो आ छणी